ओम साईं राम। गुल छाएतालीह। श्यामा जी काशी प्रयाग ऐं गया जी यात्रा। चित्र रूप में उते बाबा जो पहुचणु ऐं ॿकरनि जे गुज़िरियल जन्मनि जो इतिहास। श्री सतगुरु जी अव्हांजे शरण वठ वारा धन्य आहिनि। अव्हांजी यादगिरी कहिड़ी न सुखदाई आहे ऐं अव्हांजो स्वरूप जो दर्शन कर्मनि जे बंधन खां नास करण वारो आहे। अव्हीं पाण पंहिंजनि भक्तनि खे अनुभव कराईंदा था रहो ऐं पंहिंजे शक्ति द्वारा भक्तनि खे पार न छिके उनखे दयालु माता जिहां पंहिंजी छातीअ सां लॻायो था। जेतोणीकि भक्तनि खे पतो कोन थो पवे त अव्हीं हिन वक़्तु किथे वासो करे रहिया आहियो, त बि अव्हीं सभिनी जी कुशलता सां प्रेरणा करे सदन मथे ते हथु रखी खेनि सहायता बख़्शे रहिया आहियो। उच कोटि जा विद्वान ऐं चतुर पुरुष बि अहंकार जे चकर में अची हिन भवसागर जे सागर में फासी पवनि था, लेकिन अव्हांजे शरण वठण बैदि अव्हीं खेनि उन्हीअ सागर खां पार कंदा रहियो था। इहो सभु अव्हीं पर्दे जे ओट में छिपी कंदा था रहो, तॾहिं बि अव्हीं सदाईं निर्लीप आहियो। अव्हीं पंहिंजनि निष्काम भक्तनि जूं सभु इच्छाऊं पूरन कंदड़ आहियो ऐं खेनि प्रेम आनंद जी प्राप्ति पिणु करायो था। अव्हांजो मधुर नाले जो उच्चारण ई भक्तनि लाइ सवले में सवलो रस्तो आहे, जंहिं करे राजस ऐं तामस गुणनि खां छुटकारो मिले थो। सात्विक ऐं धार्मिक गुणनि जो विकास ऐं वाधारो थिए थो ऐं पोइ नंबरवार विवेक वैराग ऐं ज्ञान जी प्राप्ति थी वञे थी। अव्हां सां अभिन्न थी वञण खां पोइ असांजो मन स्थिर थिए थो ऐं शांति में अची वञे थो। अव्हांजी भक्ति ज्ञान ऐं शरणागति जहिड़ो ॿियो को साधन न आहे जंहिंमां शांति वैराग कीर्ति मोक्ष वग़ैरह हासिल थी सघे। अव्हीं जॾहिं भक्तनि ते कृपा करियो था त कंहिं न कंहिं रूप में अची उते पहुची वञो था। बाबा जिन सां परिचय थियण खां कुझु वक़्तु पोइ काका साहिब दीक्षित पंहिंजे वॾे पुटु बापू जो नागपुर में जणे पाइण जो निश्चय कयो ऐं लॻभॻि साॻिए वक़्तु नाना साहिब चंदोकर पिणु पंहिंजे वॾे पुट जे शादीअ जो कार्यक्रम ग्वालियर में रखियो ऐं ॿिन्ही शिरडी में अची बाबा जिन खे निमंत्रण ॾिनो त कृपा करे ज़रूरु अची दर्शन ॾींदा। बाबा जिन चयनि त असांजो एवज़ी श्यामा अव्हां वटि पक ईंदो। पोइ हिननि ज़ोर रखियो त अव्हीं ख़ुदि अची पधारण जी कृपा कयो। बाबा जिन मोट में चयो त ठीकु आहे, बनारस ऐं प्रयाग मां ई वञण खां पोइ श्यामा जे पहुचण खां अॻु मां उते पहुची वेंदुसि। बाबा जिन जी आज्ञा पाए भगत श्यामा उन उत्सव में शामिलु थियण खां अॻु पहिरीं नागपुर ऐं ग्वालियर मां थी पोइ काशी प्रयाग ऐं गया वञण जो प्रोग्राम ठाहियो। भक्त आपा कोटे बि श्यामा सां गॾु वञण लाइ तयारु थियो। ॿई ॼणा अवल नागपुर में जणे जे संस्कार में वञी शामिलु थिया, जिते काका साहिब भगत श्यामा खे 200 रुपया ख़र्च बि ॾिना। नागपुर मां ॿई ॼणा ग्वालियर में शादीअ जे उत्सव में अची शामिलु थिया ऐं नाना साहिब ऐं सन संबंधी ॿिन्ही 100 रुपया भक्त श्यामा खे भेंट तौरु ॾिना। उतां मोकिलाए श्यामा काशी में पहुतो, जिते लक्ष्मी नारायण मंदिर में संदसि स्वागत थियो ऐं पोइ अयोध्या में पिणु प्रथमकनि ॿिन्ही खे आदर भाव सां विहारिया। श्यामा ऐं भक्त कोटे ॿई अयोध्या में 21 ॾींहं ऐं काशी में 2 महीना रही पोइ गया में रवाना थिया। रेलगाॾी में यात्रियुनि वटां प्लेग फैलिजण जो ॿुधी ॿई ॼणा ॻणती में पइजी विया ऐं गया स्टेशन ते लहण बैदि धर्मशाला में वञी लथा। सुबुह जो यात्रियुनि जे रहण ऐं खाधे जो प्रबंधन कंदड़ पुजारी हो, तंहिं अची चयनि त सभु यात्री हितां हलिया विया आहिनि, अव्हीं बि जल्दी तयारु थी हलिया वञो। श्यामा हुन पंडे खां पुछो, गया में प्लेग जी बीमारी फैलिजी वई आहे छा? पंडे चयो, अव्हीं अवल मुंहिंजे घर हलो, पोइ रूबरू वञी हालति नज़र मां कढो। ॿई पुजारी सां गॾु संदसि मकान ते पहुता, जहा हिकु वॾी बिल्डिंग हुई जंहिं में यात्रियुनि जे विश्राम ऐं आराम करण लाइ वाजबी बंदोबस्तु थियल हो। श्यामा खे जिते रहायो हुयो उते मकान जे बिल्कुलु विच में बाबा जिन जो वॾो चित्र स्थापन कयल हो, जो ॾिसी श्यामा अहिड़ो त प्रसन्न थियो जो संदसि दिलि भरिजी आई ऐं यकदमि बाबा जिन जा वचन यादि आयसि त
त बनारस ऐं प्रयाग मां थी वञण खां पोइ मां शाम खां अॻे उते पहुची वेंदुसि। यादगिरी अचण सां भगत शामा जे अखियुनि मां लुड़क लुड़ी पिया। संदसि रोमांच वार खड़ा थी बीठा, कंड रोकिजी वियुसि ऐं अखियूं बंदि थी वियसि। पुजारी सम्झो त शामा प्लेग जी बीमारी जी ख़बर मिलण करे रोई रहियो आहे, लेकिन शामा सुवाल पुछियुसि त बाबा जिन जो ही चित्र अव्हांखे किथां मिलियो? पुजारी चयो, मुंहिंजा 200 दलाल मनमाड ऐं बॉम्बे जे इलाइक़े में कमु कंदा आहिनि ऐं उते गया में ईंदड़ यात्रियुनि जे सेंज जो ख़ासि ख़्यालु रखंदा आहिनि। मूं साईं बाबा जी साराह ॿुधी हुई ऐं 12 साल थिया त शिरडी में वञी बाबा जी जो दर्शन कयो हो। उते शामा जे घर में लॻल चित्र मूंखे एॾो छिकियो ऐं बाबा जिन जी आज्ञा सां ई शामा इहो चित्र मूंखे भेंट कयो जो उहो ई आहे। जॾहिं पुजारी खे पतो पियो त चित्र जी भेटा कंदड़ ख़ुदि ई शामा आहे जो मूं वटि मेज़मान तो रहियो पियो आहे, तॾहिं बेहद ख़ुशि थियो ऐं ॿई ख़ुशीअ विचां हिक ॿिए सां नए सिर भाकुर पाए मिलिया। पोइ त शामा जे उते राजाई ढंग सां उमदी स्वागत कई वई। पुजारी वॾो शाहूकार हो ऐं पाण डोलीअ में चढ़ी शामा खे हाथी मथां पालकी में चाढ़े खूब घुमायईं ऐं हर कंहिं तरह जा संदसि ख़ातिरदारी ऐं शेवा कयईं। मतिलबु त बाबा जिन जा वचन सच निकिता ऐं भॻवान खे पंहिंजा भक्त जाम जाम प्यारा आहिनि। हिक भेरे लेंडी मां मोटींदे बाबा जिन ॿकरनि जो धण ईंदो ॾिठो, जंहिं मां 2 ॿकरनि बाबा जिन जो ध्यानु एतिरो त छिकियो, बाबा खे एतिरा त वणिया जो बाबा जिन उनखे चङी तरह ठपड़े 32 रुपयनि में ख़रीद कया। बाबा सां गॾु ईंदड़ भक्तनि खे हिन सौदे ते अजब लॻो ऐं पाण में चवण लॻा त बाबा जिन पाण खे ठॻायो आहे, छो त उन वक़्तु ॿकरे जो मुल्ह 3-4 रुपयनि खां मथे की न हो, पर कंहिं बि सूरत में 8 रुपयनि खां मथे की न लहंदा हुआ। हिननि बाबा खे ॾोरापा ॾेई शुरू कया, पर बाबा जी शांत करे ॿुधंदा रहिया। पर जॾहिं भगत शामा ऐं भगत तात्या बाबा जिन खां ॿकरनि ख़रीद करण जे बाबति पुछो त बाबा जिन जवाबु ॾिनो त मूंखे को घर या स्त्री त कोन्हे जिन लाइ रुपया कठा करे रखां। पोइ वरी बाबा जिन बाज़ार मां 3-4 सेर दाल घुराए ॿकरनि खे खाराई ऐं पोइ वरी 2 ॿकरनि खे संदसि मालिक खे मोटाए ॾिनो। उन बारे में पाण हेठि कथा ॿुधायूं। शामा ऐं तात्या, तव्हां सम्झी वेठा आहियो त हिन वापार में मूंखे पाण ठॻायो आहे, पर ईअं न आहे। गुज़िरियल जन्मनि में ही ॿई पाण में सॻा भाउर हुआ ऐं पाण में ॾाढो प्रेम हुओ, मगर कुझु वक़्त खां पोइ ॿई हिक ॿिए जा कटर दुश्मन थी पिया। वॾो भाउ सुस्त ऐं नंढो भाउ महिनती हो, जंहिं काफ़ी धन कमायो हो। वॾो भाउ इन करे नंढे भाउ सां हसद ऐं ईर्खा करणु लॻो ऐं हिन खे मारे संदसि धर हड़पण करण जी सिट सटियईं। वॾे भाउ जो नातो उन ई अंध में भुलिजी वियो ऐं नंढे भाउ सां झगड़ो करणु लॻो। कोशिशि बि घणी कयईं पर नाकामयाबु थियो, जंहिं करे ॿई हिक ॿिए जा जानी दुश्मन थी पिया। हिकु ॾींहुं वॾे भाउ नंढे ते लठ सां हमिलो कयो त नंढे पंहिंजे कहाड़ी सां वॾे जो सर लाहे विधो ऐं ॿई गुज़ारे विया ऐं पंहिंजनि कर्मनि मूजिबि ॿई भाउर ॿकरनि जी जून खे प्राप्त थिया। जॾहिं ॿई ॿकरा मुंहिंजे वेझो लंघिया तॾहिं मूंखे संदनि गुज़िरियल जन्मनि जो इतिहास यादि आयो ऐं ॿिन्ही ते दया आयमि। तंहिं करे खाइणु पीअणु ऐं सुखु ॾियण जो वीचारु कयो। इहो ई कारण आहे जो मूं हिननि लाइ ख़र्चु कयो, जो सौदो अव्हांखे बिल्कुलु महांगो लॻो, पर छाकाणि त अव्हांखे इहो मुंहिंजो सौदो सुठो न लॻो, इन करे ॿिन्ही खे वरी वापसि कयनि। संतनि जी दृष्टि में सभु जीव हिकु जहिड़ा आहिनि, पोइ चाहे पशु हुजनि, पखी हुजनि या इंसान हुजनि, हू सभिनी में परमात्मा पसे सभ सां प्यार जी हलत कंदा रहनि था। ओम साईं राम। गुल छाए तालियो पूरो थियो।